उनके मुफ्त जेको आहे इलाज जी ज़मानत मिलंदी आहे उनके उनजी सॼी फैमिली खे सोशल सिक्योरिटी जा जेका इदारा आहिनि उनमें तव्हांखे मुफ्त तव्हांजो इलाज थींदो। जेकॾहिं उन्हनि हॉस्पिटलनि में इलाज न थी सघंदो त जेका वॾा हॉस्पिटल आहिनि हुते तव्हांखे रेफर कयो वेंदो, हुते तव्हांजो इलाज थींदो। टी ॻाल्हि इहा त 60 साल जॾहिं थींदा त ही पेंशन तव्हांजी चालू थींदी। तव्हां पेंशन स्कीम जे तहत रजिस्टर्ड थींदो 60 साल खां पोइ मर्द जे लाइ ऐं 55 साल खां पोइ औरतुनि जे लाइ। ज़रूरी आहे हो जॾहिं रिटायर थींदी त उन्हनि खे 6000 6500 जेतिरी बि हर साल वधंदी आहे हू तव्हांखे पेंशन मिलंदी। टी ॻाल्हि इहा कम जे दौरान जेकॾहिं को माण्हू ज़ख़्मी थींदो या उनखे कुझु बि थींदो त हू जेकॾहिं कमु करण जे क़ाबिल कोन रहंदो त ही इदारा जेका आहिनि उनखे मंथली पेमेंट कंदा। ही कानून जे तहत कानून में आहे। ॿी ॻाल्हि खुदा न ख़ास्ता अल्लाह न करे को माण्हू जेको आहे कम जे दौरान जीअं असां हूंदा आहियूं कमु कंदा आहियूं कॾहिं पेस्टिसाइड जे करे कॾहिं को ज़हर हूंदो आहे कॾहिं को नांग हूंदो आहे हुन जे करे जेकॾहिं कम ते कंदे ट्रैक्टर हलाईंदे या को बि कमु कंदे लावारो कंदे जेकॾहिं के माण्हू जी डेथ थी वञे त हुनखे गवर्नमेंट जी तरफ़ां 5 लाख रुपयो मिलंदो। हुनखे डेथ ग्रांट चवंदा आहिनि, मौत जो मुआवज़ो। ही त असांजा जेका कानून जे तहत हक़ आहिनि हिन ते कानूनी तौर ते ही तस्लीम थी विया आहिनि। हाणे हिन ते रूल्स ठहनि पिया ऐं रूल जॾहिं ठही ईंदा त पोइ हिन ते अमल दरामद शुरू थी वेंदो। हाणे मसइलो इहो आहे, ॿी ॻाल्हि आहे जेकी ही त तव्हां ताड़ियूं बि वॼायूं थियो आहे।